पनुआकिल जे रज़ागोट जे कचे में जतोई ऐं महरन जो पुराणो तकरार भड़की पियो। ब भाइर क़त्ल थी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ ढंढीर। जी अयाज़, वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी नाइला, अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर बाबति ॿुधाईंदा हलूं त पनुआकिल जे कचे रज़ागोठ थाणे जे हद ॻोठ बखू महर में जतोई महर पुराणो क़बाइली तकरार ॿीहर भड़की उथियो आहे। उन खूनी तकरार सबबि ॿुधायो वञे पियो त जतोई क़बीले जे हथियारबंदनि ॻोठ बखू महर ते जदीद हथियारनि सां हमिलो करे छिती फायरिंग करे ॿिनि सॻनि भाइरनि इमदाद महर इब्राहिम महर खे थॾे ते क़तल करे छॾियो आहे ऐं उन फायरिंग में हिकु हमराह वसीम नाले ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ऐं अहिड़े वाक़े बाद हथियारबंद छिती फायरिंग कंदा आसानी सां सिंधू तरफ़ फ़रार थिया विया। अहिड़े वाक़े बाद महर क़बीले जे माण्हुनि जा मढ़ पनुआकिल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद ॻोठ उमाणिया विया ऐं वारसनि जे हवाले करे ॻोठ बखू महर उमाणिया विया आहिनि, जिते उनजी तदफ़ीन थी रही आहे। ऐं अहिड़े वाक़े खां पोइ महर क़बीले जे माण्हुनि में कावड़ पैदा थियल हुई ऐं सॼे कचेवार इलाइक़े में सख़्तु छिकताण पैदा थियल आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची